गुज़िरियल 5000 सालनि खां सिंध जा माण्हू कंहिं न कंहिं शइ खां त महरूम रहिया आहिनि, पर हिकिड़ो अहिड़ो वक़्तु बची वियो जो हितां जा मारूवाड़ा मोहबत खां महरूम थींदे नज़र पिया आया। मोहबत जी माना ऐं मफ़हूम ख़बर न हुअण करे को बि उनखे करण लाइ तयारु न हुयो। प्यार जे इज़हार जी आज़ादी हूंदे बि को कंहिं छोकिरी सां इज़हार करण लाइ तयारु न हुयो। ऑलमोस्ट एवरीवन वांटेड टू नो दीज़ क्यूरीज़। ख़बर न पवंदो आहे मोहबत जो। माण्हुनि मां इन्हनि सवालनि जा जवाब न मिलण करे मां बि रेंडमली गूगल ते वियो, सर्च कयुमि हाउ टू डू अफेक्शन, त गूगल गुलकंद वारी गरीठो खे चयो अरे टर वञी बेके जे नेड़े में लॻो। देन आई वेंट टू यूट्यूब, त उन बि बिना थुक हणी वापसि मोटाए छॾियो। फ्रस्ट्रेशन खे फेस कंदे फेसबुक खोलियो त रूबी अली जी ही वारी पोस्ट नज़र आई, जंहिं पोस्ट जे कैप्शन में लिखियल हुयो अच त ॿुधायां तोखे दिलबर मोहबत कीअं कबी आहे, कमिंग सून। देन दिल जाए थी त कुझु न कुझु त अहिड़ो अचण वारो आहे जंहिंखे ॾिसी मोहबत जी माना ऐं उन जा तरीक़ा सम्झी सघजनि था। हिन कमिंग सून सॉन्ग लाइ इंतज़ार इंतहा कयो। नेट 5 मई 2021 ते शाम जो इंतज़ार जो सभई घड़ियूं ख़त्म थी वयूं जो सिंध टीवी वारनि इहो सॉन्ग अपलोड कयो। सॉरी सॉन्ग न बल्कि हिकु वीडियो ट्यूटोरियल अपलोड कयो जंहिंमें इर्शू ऐं रूबी भरपूर अंदाज़ सां मोहबत जो मफ़हूम ऐं उनखे करण जा तरीक़ा सम्झाईंदे नज़र पिया। सो अॼु जी हिन वीडियो में इन मोहबत जी मीमस मां वञी ते तारे मां निकिरण वारा आहियूं, जंहिंखे ॾिसण खां पोइ यू विल रियली से मोहबत कीअं बि कबी आहे, पर यार रोस्टिंग त हीअं ई कबी आहे। सो वॾा वधूं था वीडियो जी तरफ़, उन खां अॻु ठोकेस इंट्रो पुट। वीडियो जी शुरुआत में रूबी अली स्विमिंग पूल जे पानी में बाहर निकरी विकेट ते वेठल इरशाद जागीरानी जे अखियुनि में अखियूं मिलाए उनखे पाण सां गॾु विंझण लाइ अजीब इशारा ॾींदे नज़र अची रही आहे। सेकंड सीन में इरशाद जागीरानी कारा कपड़ा ऐं कारो टिश्मो पाए पाण वारे गाने जे लिरिक्स खे चपन ते चोरींदे नज़र अची रहियो आहे। एंड द लिरिक्स आर मोहब्बत हीअं कबी आहे, मोहब्बत हीअं कबी आहे। अगर न बि ॿुधायां त गाने जे वॉल्यूम खे 0 ते रखी वीडियो ॾिसी बि अंदाज़ो लॻाए सघिजे पियो त वाकई यार मोहबत ईअं ई कबी आहे। ऐं जहिड़े हिसाब सां इर्शू जी ड्रेसिंग थियल आहे मूंखे ईअं बि लॻे त चवंदो कारो वॻो लहे नथो। अंधो त वैसे इश्क हूंदो आहे, पर इरशाद जागीरानी खे कारो टिश्मो ॾिसी या पक थी वई त न आशिक बि अंधो थी सघे थो। मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा मां। रूबी सां गॾु विंझण खां पोइ इरशाद जागीरानी पंहिंजी जिस्मानी ताक़त एतिरी त विञाए वेठो जो सिधो बीहण लाइ बि हिनखे ठुल खे पकड़े उनजी सपोर्ट वठण जी ज़रूरत पइजी रही आहे। सॉरी जिस्मानी ताक़त विञाए न बल्कि हिन स्विमिंग पूल जे पानी में छॾियो आहे। उन लॻण करे रूबी अली जॾहिं हू पानी पीतो त पहिरीं फुर्सत में उनखे गुरड़ी जी सूरत में ॿाहिरि कढी उछले छॾियो, छो जो उहो पानी प्योर H2O न हुयो बल्कि H2O प्लस स्पर्म हुयो। आफ्टर दैट हियर कम्स द स्लाइड जंहिं में लिखियल आहे सिंगर इरशाद जागीरानी। छाजो यार छाजो सिंगर ईअं त पोइ घिटी जे कई लूसी कुत्ते जे भौंकण जी आवाज़ पोयां म्यूज़िक एड करे अपलोड कयूं ऐं अपलोड करण खां पोइ डिस्क्रिप्शन में ईअं लिखण बि ज़रूरी हूंदो छा सिंगर घिटी जो लूसी कुत्तो। चुप कर बे कुत्ते। नो नो इरशाद जागीरानी इज अ ग्रेट सिंगर, ही इज आशिकन जो आवाज। मतलब आशिकन जो जेको आवाज आहे वो आवाज न बल्कि उन्हनि जो वो इरशाद जागीरानी आहे। अजीब यार, नो लॉजिक नो एनी सेंस। लिटरली इहो ॾिसी लॉजिक पाण बि ईअं ई चवंदी हूंदी न बा मामा माए ते आए कोन बा लाए कसम माए ते आए कोन बा। दिस सॉन्ग इज ओरिजिनली संग बाय जलाल चांडियो। अलाए केड़ी कमी कोताही उस्ताद जलाल करे जो इन्हनि खे लॻो त हेलो आयशु यार गाने में मज़ो ना है यार, लेट्स रीमेक इट। हाँ ठीक है मिलूं था। हालांकि इन गाने जी रीमेक न पर सरासर रैप कई वई आहे। इहा रैप हिकु दफ़ो न ॿियो भेरो अखियुनि जे साम्हूं आई आहे। द फर्स्ट वन वाज इज मेरी हयाती बचा शकीला मरी विदोबा। आवाज़ जी एडिटिंग जटकाना ट्रांजैक्शन ऐं रोमांटिक सॉन्ग हूंदे बि ब्लैक एंड व्हाइट वारा इफेक्ट। वीडियो जी लोकेशन त एॾी VIP पे नज़र अचे मां जो हल वाह लॻंदो सिंधी मीडिया अॻिते वधी वई ॿाहिरि मुल्क में को माना रिकॉर्ड कई रहिया गानो बाइकादे त जीअं शुरू थियो त खजुन मां लॻो त खैरपुर में भरियल आहे। वीडियो में इरशाद जागीरानी बाहूं खोले ही वारा स्टाइल हणी शाहरुख खान जा वाइब्स ॾींदे नज़र आयो। शाहरुख खान में याद है तो मज़र सेठार सिंधी मीडिया जी सूरती मां निकल शाहरुख खान पिण इन गाने ते मॉडलिंग कई आहे। मॉडलिंग करण त उनखे बि न आहे पर घटि में घटि कंहिं ॿिए गाने ते मॉडलिंग करे रहियो आहे। मज़र सेठार जे गाने में हिकिड़ी ॻाल्हि बेस्ट लॻी त रोमांटिक लिरिक्स हुजण जे बावजूद बि गाने में उन कॉमिक एक्टिंग ऐं मॉडलिंग कई वई आहे त जीअं ॾिसंदड़नि खे न ग़लति इम्पैक्ट पोए ऐं न वरी उन ते ग़लति असरात ॾिना वञनि। मज़र सेठार जो मां यार सॼो गानो ॾिठो ऐं रूबी जो सॼो गानो ॾिठो। रूबी अली जेका मोहबत ॾेखारे थी उहा सभिनी खे ख़बर कहिड़ी ॾेखारे थी सेखारे थी। ऐं यार मज़र सेठार जे सॼे गाने में छोकरनि खे पतो भाकुर पाए मतलब कहिड़ी मोहबत सेखारे थो दादू वारी
सिंधियाम जो लानत ॿुधी हुनखे बर्दाश्त न करण खां पोइ स्टार जगराणी पंहिंजे कन खे हथ ॾे अंगूठे सां दॿाए रहियो आहे। आई थिंक ही शुड कट हिज एयर विथ पेयर ऑफ सीजर। छो जहिड़े कन रखण जो फ़ाइदो बि छा, जे कॾहिं रुगो किनी किनी गाड़ी ॿुधण लाइ मिलनि। लॻे थो सिंध टीवी वारनि जी कैमरा वाटर प्रूफ न हुई। अगरि वाटर प्रूफ हुजे हा त जेको पाणी में अंदरि हले पियो त उहो बि ज़रूरु ॾेखारींदा। गानो ऑलमोस्ट 4 मिंट जो आहे, जंहिंमां 5 मिंट त रूबी अली स्विमिंग पूल में विंजदे नज़र अची रही आहे। एतिरो जो विंती आहे जो हुनखे ज़ुकाम थी वियो आहे, जंहिंखां पोइ इरशाद जगराणी रूबी अली जे सिंग कटंदे नज़र अची रहियो आहे। हिन जे आख़िर में रूबी अली पाणी में परेशान नज़र अची रही आहे त पाणी में केरु आहे बि कोन त बुंडड़ ते मुंहिंजी चुंडी कीअं आई। देन आफ्टर फ्यू मिनट इर्शू ॿाहिरि अची ऐं ॾंद कढी चए थो हे माई। तयार हिते वीडियो खे ख़तम था कयूं। उम्मीद आहे वीडियो वणी हूंदी। अगरि वणी आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं अमजद ट्रोल्स खे सब्सक्राइब करे छॾियो, छो त असांजो कोलैबोरेशन हो त मुंहिंजा सब्सक्राइबर होॾे वञनि ऐं हुन जा मूं ॾे अचनि। अल्लाह हाफ़िज़, वरी मिलूं था ॿिए हिकु वीडियो में।